जैकबाबाद मां के ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इकबाल जी रिपोर्ट मूजिबि जैकबाबाद में डिप्टी कमिश्नर जैकबाबाद दादलो ज़हरानी जी हिदायतुनि ते LRS कंपनियुनि खां पोइ ज़िले जैकबाबाद जे टिनी तालुक़नि में मच्छरमार स्प्रे शुरू कयो वियो आहे। डिप्टी कमिश्नर जैकबाबाद दादलो ज़हरानी जी सख़्त हिदायतुनि ते सिटी थाना रोड, 15 रोड, DC चौक, कायदे आज़म रोड, फैज़ान मदीना रोड, पीर बुखारी रोड, DC हाउस, गरीबाबाद मौला स्टेशन रोड ऐं कॉलोनी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मच्छरमार स्प्रे कयो वियो। ज़िला जैकबाबाद जे टिनी तालुक़नि में मच्छरमार स्प्रे शुरू करण ते शहरनि पारां डिप्टी कमिश्नर जैकबाबाद दादलो ज़हरानी जो शुक्रियो अदा कंदे संदसि जे अहिड़े क़दम खे साराहियो वियो आहे। उन सिलसिले में डिप्टी कमिश्नर जैकबाबाद दादलो ज़हरानी जो चवणु आहे त पूरे ज़िले जैकबाबाद अंदरि यूनियन काउंसिल लेवल ताईं लाॻापियल अमलदारनि खे सख़्तीअ सां हिदायतूं जारी कयूं आहिनि त पंहिंजनि इलाइक़नि में LRS स्प्रे खां अलावा मलेरिया खां बचाव लाइ मच्छरमार स्प्रे कयो वञे त जीअं हिन मूज़ी मर्ज़ मलेरिया ते ज़ाब्तो अची सघे।